अब्बा माई त छॾे ई कोन पई हरू भरू एतिरा ॾींहं मूंखे रहाए छॾी ख़बर बथसि त मुंहिंजो घर पोइ अकेलो आहे सॼो कमु मुंहिंजे मथां आहे पोइ बि ज़िद करे वेही रही मां हिन करे मां तोखे चवां पोइ हल 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 तूं ॿुधी कोन पियो ते रही पई तव्हांजी इन देर जे करे मुंहिंजो सॼो कमु रहिजी वियो सेठ त फोन पियो थो करे जल्दी अच हाणे तकड़ में हलो त घर पुॼूं देर थी वई आहे गई हैं अरे यार सही त दर खुलियो पियो आहे घर जो मां त तालो हणी हुयसि अई अल्लाह तकड़ा अचो अल्लाह रे यार सही त दर पर सभु खुलिया पिया आहिनि अल्लाह सही आई मुंहिंजा बेनज़ीर वारा पैसा बि हिते पिया छोरा अलाए केरु खणी वियो तप ॾेई वियो घर खे अल्लाह मुझे बेनज़ीर जा पैसा अब्बा अरे हे दामा के छा थियो अमा तो के छा थियो ओमा अलाता फोन कर जल्दी कर खमो के डॉक्टर के वठी जे हां अदा हाणी फोन तो कयांस अदा खमो जल्दी डॉक्टर के वठी अचो अमा के छा थियो हैं अमा के मां वठी तो जा हाजिर मुझी मां के जा अभी कुछ कौन थियो खमू के फोन के डॉक्टर के वठी अचे डॉक्टर साहब तुझी मां के मासी चवा डॉक्टर साहब इमरजेंसी जल्दी हलो सही बुधा हाँ डॉक्टर साहब जल्दी चो हल केड़ो डॉक्टर आ चवा सो तू एडा अंदर वे त बाहर मथे वेठो ओडा पे किरी त पो वरी मरीज का वधी गई इनके कयो वनी ठक के दे लांदी स्पीड कोन दे गाड़ी में स्पीड दे गाड़ी के हैं स्पीड जा अच्छे बैठे तुझी मां के मासी चवा अरे डॉक्टर किरी पियो हथ न लाजा हथ न विझ जा मुखे सिर्फ यो बुधा मरीज का थे डॉक्टर साहब उथंदे त कंदे त बुधाइंदो सी न मरीज किथे आ सही बुधा हेडी पुछ लपाट छो ही मई छो ही लपाट हाथ छो दई मुंह में गलती थी वई मरीज हेडा है हां हेडा है डॉक्टर साहब अचो तकड़ा अचो डॉक्टर साहब तकड़ा अचो तकड़ो लेडा मरीज तो मरे डा काशी बुधण में ही कोनी अचे ना बा वही माई तांजी प्यालो करे वही अंधा पेपर त कनन में लगाए